अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां या सलीम लाखो डीएच न्यूज़ में अवां खे भलीकार चवंदा। फैज़गंज मां इला सलीम जी रिपोर्ट मूजिब कराची वासी नारी अमरीन शाह ऐं करोंडी वासी नौजवान सजाद हुसैन सोलंकी हैदराबाद जी अदालत में परणो करे छॾियो आहे। प्रेमी जोड़े प्रेस क्लब पहुची दायो त असां पंहिंजी मर्ज़ी मूजिब हैदराबाद जी अदालत में रज़ाख़ुशी सां परणो कयो आहे। हुननि चयो त नारी जे माइटनि अॻूणे मुड़ुस सफ़ेद खान भेणीवे दिलावर ऐं कुलशेर ख़ासकली मां असांजी जान खे ख़तरो आहे। उहे असांखे ॿारनि चाहिनि था। हुननि चयो त असां पढ़ने बाद दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि वधीक चयो त ॼाणायल माण्हू असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त असांखे क़त्ल करण लाइ माण्हू छॾिया विया आहिनि जेके असांखे क़त्ल करे छॾींदा। हुननि वधीक चयो त नारी अमरीन जा माइट नौजवान सजाद सोलंकी जे वारसनि खे पिणु तंग करे रहिया आहिनि। कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। संदन वधीक चवण हो त तहफ़ुज़ ॾेई असांखे मर्ज़ी मूजिब ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे। हुननि आईजी सिंध खां मुतालबो कयो त माइटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।